सुप्रभात। उमेद त तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे घरनि में सुरक्षित हूंदा। इहो सोचियो कोन हो त कोविड-19 जो समो एतिरो लंबो खिचजंदो। मां कोविड वॉरियर्स, जंहिंमें डॉक्टर, नर्सूं, पुलिस कर्मी ऐं सफ़ाई कर्मचारी वग़ैरह खे धन्यवाद ॾींदे उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थी करियां, जिन अहिड़े मुश्किल दौर में पंहिंजी जान खे जोखिम में विझी असांजे लाइ पाण पतोड़ियो आहे। मां आशा थी करियां त इहो मुश्किल दौर जल्दी सां जल्दी ख़तमु थिए ऐं असांजो वरी सामान्य जीवन शुरू थी वञे। इन समय खे ॾिसंदे असांखे इहो निर्देशित कयो वियो आहे त शागिर्दनि खे भविष्य खे ध्यान में रखी करे ई वीडियो जे ज़रिए ॿारनि खे सिंधी साहित्य जी ॼाण ॾिनी वञे। सिंधी साहित्य खे 3 दौरनि में विरहायो वियो आहे: अवाइली दौर, विचों दौर ऐं नओं दौर। अवाइली दौर सिंधी साहित्य जो अवाइली दौर इश्क ऐं सूर्य जी किस्सनि जो दौर हो, जेको 8वीं ईस्वी सदीअ खां 1500 ईस्वी सदीअ ताईं हलियो। हिन दौर जो सिंधी साहित्य घणे भाङे ज़िबानी रवायतुनि ज़रिए असांखे हासिलु थियो आहे। इन करे उन जी ॿोलीअ जो असलुको रूप की क़दुरु बदिलजी वियो आहे। अवाइली दौर जे सिंधी शहर जे विकास गाहुनि जे रूप में असांखे प्राप्त थियो आहे ऐं मंझि छंद, विद्या ऐं उसूलनि जे बदिरां संगीत जे सुर, ताल, लय, डार खे अहमियत ॾिनी वई आहे। सिंधी साहित्य जो विचों दौर 1500 ईस्वीअ खां 1853 ईस्वीअ ताईं हलियो। विचें दौर में सिंधी शहर जी शुरूआति दोहनि, सोरठनि ऐं उन्हनि जे आधार ते ठहियल सिंधी बैतनि सां थी आहे। काफ़ियदा, डिको, बयानी नज़्म, वाई ऐं काफ़ी हिन दौर जी पैदाइश आहिनि। अॻिते हली भावना, वीचार, ॿोली तोड़े शाइराणे फ़न जे लिहाज़ खां हिन दौर में सिंधी काव्य जो घणो विकास थियो आहे। कल्होड़नि ऐं मीरनि जी हुकूमत वारे अरसे में सिंधी शहर एतिरी त औज पाती जो इन्हीअ ज़माने खे सिंधी शाइरीअ जो सुनहरी दौर सॾिजे सघिजे थो। शाह सचल सामी पिणु इन्हीअ दौर जी पैदाइश आहिनि। सिंधी साहित्य जे नए दौर जी शुरूआति 1853 ईस्वीअ खां वठी हलंदड़ युग ताईं आहे। अवाइली दौर ऐं विचें दौर जो लिखियल रूप में जेको सिंधी साहित्य रोशनीअ में आयो सो घणो करे शहर में आहे। अवाइली दौर में जिन इश्क ऐं सूर्य जे किस्सनि जो बुनियादु पियो ऐं विचें दौर में ॿाहिरियनि मुल्कनि जा जेके किस्सा सिंधी शाइरीअ में आंदा विया, उन्हनि मिड़नि किस्सनि खे हिन नए दौर जे सुगड़नि, चारणनि ऐं शाइरनि पंहिंजे कल्पना जे रंग सां सजाए सींगारे नए रूप में नए ढंग सां असां सभिनी जे अॻियां रखियो आहे। श्री किशनचंद बेवस नए दौर जो बानी शाइर आहे। श्री किशनचंद बेवस खे नए दौर जो बानी शाइर करे मञियो वञे थो। हिन सिंधी शाइरीअ खे नओं मोड़ ॾिनो। संदसि शाइरीअ में वक़्त जी तर्ज़ मिले थी। हू सिंधीअ जो पहिरियों शाइर आहे जंहिं ज़िंदगीअ में जुदा जुदा पहलुनि ते आशावादी नज़रिए सां लिखियो आहे। संदसि ख़्यालनि में ताज़गी ऐं नवाण आहे। संदसि ॿोली सवली, सुपक ऐं पुरअसर माना जेका ॿिए ते असर छॾे, पुरअसर माना जंहिंजे मन खे प्रभावित करे। ऐं हिन अहिड़ी त तमामु पुरज़ोर असर सां शाइरी लिखी आहे। हिन निराशाईअ या मुसीबत जताईंदड़ का बि कविता कान लिखी आहे। हिन जी प्रसिद्ध कविताउनि में किथे बि अगरि मुसीबत आहे त हू दुखी थियण खां इनकार थो करे ऐं हिन जी कविता में हरूभरू पंहिंजी ॻाल्हि खे सचो साबित करण लाइ शिद्दत न आहे, माना ज़ोर नथो भरियो वञे, न शोखी आहे ऐं न ई तेज़ आहे त हू उटलंदो पंहिंजी हस्तीअ खे मेसारण माना विसारण खां बाज़ थो अचे। श्री बेवस जो जनम 1885 ईस्वीअ में थियो। कवि किशनचंद बेवस उन्हनि गुलनि मां हिकु हो जंहिं न रुगो जीअरे सुरहाण ॾिनी, पर देह छॾण खां पोइ बि संदसि जीवन जी सुगंध जारी आहे ऐं संदसि कविता त दिली उमंगनि ऐं आनंद सां गॾु ज़िंदगीअ जी राह पिणु रोशन करे थी। जेसीं सिंधी आहिनि
ऐं सिंधियुनि में कविता जो क़दुरु आहे। ईश्वर जी अजीब लीला आहे। आम तरह हर कंहिं चीज़ जो क़दुरु ॿिए खां पोइ पवंदो आहे। गुल जो सुभाउ आहे टिड़ी सुहिणो थियणु ऐं सुगंध फैलाइणु। हू इन ॻाल्हि खां बिल्कुलु बेपरवाह आहे त संदसि क़दुरु कहिड़ो थो थिए। को सूंहं पसे थो ख़ुशि थिए त को सुगंध पसे थो ख़ुशि थिए या न, उन सां उनजो कोई मतिलबु कान्हे। हुनजो मतिलबु आहे सिर्फ़ु सुगंध फैलाइणु, ॿियनि खे पंहिंजी सुगंध सां ख़ुशबूदार बणाइणु। महापुरुष बि पंहिंजी जीवन निर्मल ऐं सुंदर नमूने गुज़ारे था वञनि। गिला नेकीअ खां अलेप, सत स्वरूप जी यादगिरी ऐं लोकनि जी भलाई संदसि जीवन जा ॿ मुख्य नियम आहिनि। कवि बेवस इहे नियम पाले वियो ऐं भलीअ बित जीअरे संदसि क़दुरु थोरो थियो। पाण ई चयो अथसि त बहिर में नामूस जे पूरियूं शयूं मथ ते तरनि, जे तरो नहरियूं वठनि तिन जल्द मशहूरु न थिए। बहिर में मतिलबु मथां समुंड जे मथां जेके तरियूं शयूं हूंदियूं आहिनि उहे पोरियूं हूंदियूं आहिनि, हल्कियूं हूंदियूं आहिनि, उहे मथे तरी बीहंदियूं आहिनि, ऐं जेके हेठि वेंदियूं आहिनि उहे भारियूं हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जी जल्द मशहूरी कान थींदी आहे। इन करे ई कवि बेवस जो जीअरे एतिरो क़दुरु कोन थियो जेतिरो उनजो मरण खां पोइ असां उनखे तमामु घणो यादि कयूं था। उन जूं कविताऊं जेके आहिनि उहे ज़िंदगीअ समाज सां वास्तो रखंदड़ आहिनि। उन्हनि कविताउनि मां असांखे एतिरो त असांखे मिले थो जो उहो ग़रीब खे पंहिंजो मज़ो ॾियनि थियूं त शाहूकार खे पंहिंजो मज़ो ॾियनि थियूं। नारीअ खे हिन देवी चई करे पुकारियो आहे, ॿार जो हौसला अफ़ज़ाई बि कई आहे। ऐं अॻिते हीअं चयो अथसि, कहिड़ीअ खां रहणी वधीक आहे, जो रहणी रहियो न सुपरी त कहिड़ीअ कबो कोह। इन चवणीअ मूजिबि असीं भारतवासी इहा ॻाल्हि बख़ूबी जाचींदा आहियूं त शाइर जी पंहिंजी ज़िंदगी कहिड़े मयार जी आहे। संदसि हयातीअ में को ज़ाती हुस्न आहे या न, ज़िंदगीअ को सचो ज़ौहर अथसि या न। रुगो खोट खोटा करे नज़म थो लिखे। खोट खोटा करणु माना जीअं पृथ्वीअ मां शयूं न खोटबियूं आहिनि, अहिड़ी तरह सां खोट खोटा करे हिन नज़म पंहिंजे शहर जी पैदाइश कई आहे। या दिलि जी पलट पलटा सां, या दिलि में उमंग आरज़ू कान इंसाननि जे मन में उथंदियूं आहिनि, अहिड़ीअ तरह साईं बेवस जेको आहे दिलि जी खोट खोटा ऐं दिलि जी पलट पटा सां शहर चयो आहे। अचो त इन कसोटीअ ते बेवस खे परखियूं। नज़्म मग़ज़ी खोट खोटा, नज़्म माना शहर जेको आहे उहो मग़ज़ जी खोट खोटा, मग़ज़ खे तमामु घणो धूंधाइणो पवंदो आहे तॾहिं वञी कंहिं शहर जी पैदाइश थींदी आहे। शहर पलटा पलट दिलि, ऐं शहर जेको आहे, जेको साईं बेवस लिखियो आहे उहो दिलि वटां लिखियो आहे। ऐं कविता बेवस जी दिलि जी देवी, इन ई करे संदसि जेको शहर आहे एतिरो उच्च मयार जो आहे, एतिरो ऊचे दर्जे जो आहे। कागज़ी गुल छा लॻे ऐं छा लॻे बेवस गुलाब, कागज़ी गुल जी काई वैल्यू कान्हे, पर बेवस जो जेको शहर लिखियो आहे उहो गुलाब जे गुल समान आहे, जेको सुगंध असांखे हर दम हर दौर में ॾींदो रहे थो। जिन खे दीन दुनिया जी छुड़वागी आयश अशरत जो प्यालो ऐं खोखली कल्ह जी दुनिया जो शहर घुरिजे, ऐं शायदि बेवस जे कविताउनि सां अहिड़ो कुझु न पाए सघंदा ऐं न ॿिए तरफ़ बेवस जे शहर मां खेनि मज़ो ई ईंदो। शान ऐं शर्म, मर्यादा ऐं नाज़ ऐं न्याज़ जी हुबकार भरी आहे। हिन ॿारनि लाइ केतिरा वणंदड़ ऐं मन मोहींदड़ गीत लिखिया आहिनि, जिन खे अॻु जे कवियुनि भुलाए छॾियो हो। ॿारनि जो बालकपण, संदन रांदियूं ऐं रांदीका, बंदूकूं ऐं कुता, कुकड़ ऐं तोता, पींगू ऐं फोकड़ा वग़ैरह बेवस ई यादि कया आहिनि। ऐं ॿारनि जो जेको साहित्य, सिंधी साहित्य में शुरूआति थी उहा बेवस ई कई आहे। ऐं बेवस ॿारनि जी जेतिरी हौसला अफ़ज़ाई कई आहे, हिमत अफ़ज़ाई कई आहे, ओतिरी शायदि ॿिए कंहिं शाइर कोन कई आहे। इन करे बेवस ॿारनि सां ॿार आहे, जवाननि सां जवान आहे, बुज़ुर्गनि सां बुज़ुर्ग, वीचार वारनि सां वीचारवान ऐं सादिकनि सां सादिक पिणु थी करे रहियो आहे। बेवस जो शहर पढ़ण सां फ़ेलसूफ़ खे फ़ेलसूफ़ी मिलंदी। फ़ेलसूफ़ खे फ़ेलसूफ़ी माना दार्शनिक जेको हूंदो आहे न, उनखे पंहिंजी दार्शनिकता बेवस जे शहर मां हासिलु थिए थी। त फ़क़ीर खे रियाज़त ऐं इबादत, इबादत माना बंदगी करे थो। फ़क़ीर छा थींदो आहे, जंहिंखे रियाज़त ऐं इबादत करण जो मौक़ो मिले थो बेवस जो शहर पढ़ण सां। ग़रीब खे आथत, आथत माना दिलदारी मिले थी, ऐं आसरो मिलंदो माना उमेद जाॻे थी त असां बि कुझु आहियूं। ऐं सुरमाएदार, सुरमाएदार माना शाहूकार माण्हुनि खे हिदायत माना नसीहत मिले थी। इनकलाबनि खे
ग़िलाबियत मिले थी। वतन परिस्थिती मन जेके वतन खां मुख मोड़े वठा आहिनि, जिन खे वतन सां प्यार कान्हे, उन्हनि खे वतन सां प्यार करण जो जज़्बो जागे थो ऐं क़ौमियत मिले थी ऐं हर दिलि में दर्द जो दुहो दुखंदो। स्त्रीअ खे पंहिंजी इज़त जो अनुभव थींदो। स्त्री जेका आहे उहा बेवस जी कविता पढ़ण सां पंहिंजो पाण खे मान वारी सम्झे थी, शान वारी सम्झे थी। अॼुकल्ह जेके मुल्क में हली रहियो आहे, इज़त खे स्त्रीअ खे तमामु नीचे दर्जे जो कोठियो वियो आहे ऐं स्त्रीअ जूं जेके एतिरियूं हालतूं थी वियूं आहिनि, बद हालतूं थी वियूं आहिनि, पर उहा स्त्री जेकॾहिं बेवस जूं कविताऊं पढ़ंदी त उन में हिमत जागे थी ऐं उन में उहो जज़्बो जागे थो, जंहिं करे हूअ हिकु मासूम न पर हिकु दिलदारी, हिकु वॾी दर्जे जी औज ते पहुचंदड़ नारी पंहिंजो पाण खे सम्झे थी ऐं मर्द खे पंहिंजे शान जी शिनासत जागंदी। मतिलबु त बेवस नए ज़माने जे जज़्बनि ऐं अहसासनि जो ख़्यालु रखियो ऐं हर ॻाल्हि खे नए मापे सां मापियो। इन सबबि सदा शहर जे अॻियां ॿियो शहर फिको पियो लॻंदो आहे, छाकाणि त कवि किशनचंद बेवस शहर जो मक़सदु शाइरी न पर जीवन ऐं दुनियादारी रखियो। इन करे खेसि नए युग जो बानी शाइर करे असीं कोठियूं था, छो जो हिन जे हर हिकु विषय ते, हर हिकु पहलूअ में नवां नवां विषय रखियल आहिनि, नयूं नयूं जज़्बातियूं, नयूं नयूं ॻाल्हियूं असांखे हर पल, हर कविता में ॾिसण जे लाइ मिलनि थियूं। श्री किशनचंद बेवस पंहिंजो समूरो शहर अक्सर भारतीय जीवन जे मूल सिद्धांतनि, संपूर्ण जीवन जगत जे कल्याण कामना, पुराणे मास्तर सां मोहबत, ब्रह्मांड मां एकात्मकता, प्रेम, दया, सत्य, अहिंसा, त्याग, तपस्या, पुनर्जन्म में विश्वास, आत्मा जी अमरता, सहनशीलता, सहानुभूति, समानता, सत्य चित्त आनंद जी प्राप्ति ऐं सृष्टिअ खे सूक्ष्म दृष्टिअ सां ॾिसण ते ई रचियो आहे। बेवस जो रचियल समूरो शहर तमसीली माना भेट कंदड़, ॿिए कंहिंसां अगरि असां भेट कयूं न, उनखे चइबो आहे तमसीली ऐं सुखदायक आहे, जंहिंखे ॿिनि हिसनि कुदरती ऐं जज़्बाती में विराए सघिजे थो। कुदरती शहर में बेवस जो नदियुनि जो निर्मल नीर, पहाड़नि तां किरंदड़ आबशारनि में दिलकश रवानी, दिलकश माना दिलि खे वणंदड़, आकाश मां वसंदड़ बरकती माना जेके बरकत पैदा कनि, जिन मां असांखे बरकत थिए, बादल जी ओजल, अमृत धारा, मधमाती हवा, चांडोकी रात, बहार, हिमालय ऐं आसमान जहिड़नि विषयनि ते लिखियल शहर अची वञे थो। जज़्बाती शहर में वक़्त ऐं हालतुनि अनुसार पैदा थियल मसइला, राजनीति हलचल, धर्म, बाल गीत ऐं जीवन जा खट्टा मिठा अनुभव ऐं अहिड़ा ई अनेक विषय अची वञनि था। बेवस साहिब पंहिंजे कलाम में गुनागू विषय अनोखे अंदाज़ बयान सां पेश कया आहिनि। इन लाइ के मिसाल ॾियणु ज़रूरी आहिनि, जेके मां कुझु ॿुधाए सघां थी। त बेवस हारी नारी ऐं महिनत कश मज़दूर जो चित्र भावभीनी भाषा में चिटियो आहे। नारीअ खे संदसि शक्तिअ जो अहसासु कराईंदे खेसि राष्ट्रीय चरित्र जी निर्मात्री करे कोठियो आहे। बेवस मातृभूमिअ जी साराह जूं सुर्खियूं भरींदे ॼण संस्कृत कवि वाल्मीकि जे दर्जे ते पहुतो आहे। वाल्मीकि लिखियो त जननी जनम भूमि स्वर्ग खां बि महान आहे। बेवस साहिब आखियो, ख़ासि खतूरी बायां वतन जी वारी, गाह बि गुलज़ारी वठ बाग़ीचो पाणिया। इन जो छा मतिलबु आहे? ख़ासि खतूरी बायां वतन माना मुंहिंजे वतन जी जेका वारी आहे उहा ख़ासि खतूरी आहे, तमामु घणी ख़ुशबू ॾींदड़ आहे। जीअं हरण जी नाभीअ में कस्तूरी थींदी आहे न, अहिड़ी तरह सां उहा जेका वतन जी जेका वारी आहे तमामु ख़ुशबू असांखे पैदा करे थी। गाह बि गुलज़ारी वठ बाग़ीचो, ऐं मुंहिंजे वतन जो जेको गाह आहे उहो बग़ीचे मिसल आहे। सत रंगा बाग बग़ीचा लॻा पिया आहिनि, उन में तरह तरह जा गुल असांखे ख़ुशबू ॾेई रहिया आहिनि। अहिड़ी तरह आहे मुंहिंजे बेवस जी कविता। आज़ादीअ बाबति कहिड़ो न सुहिणो बंदु लिखियो अथसि। शख़्सियत जी गुप्त शक्ति तो बिना न किरे नथी, फाट खाई ज़िंदगी इंसान जी निकिरे नथी। गांधी जे लाइ पिणु लिखियो अथसि, आ हिंदुस्तान खे अॼु लाड लंगूटे ते। अहिड़ीअ तरह बेवस जे बारे में छा चवां। बेवस तरह तरह जा कविताऊं शेर चई करे असांजे मन खे छुयो आहे ऐं अॼु बि बेवस असांजे लाइ तमामु मायनास कवि आहे। एतिरो ई चई मां बेवस खे यादि कंदे हिकु सिट चवणु चाहींदसि त आफ़्ताब ऐं अदब जो शाइरीअ जो शाहत।
या बेवस जो नाम जग में बेशक अमर रहंदो, जेको बि शहर पढ़ंदो बेवस बणिजी पवंदो। सिंधी शाइरनि में श्री बेवस जो नालो अमर आहे ऐं अमर रहंदो। इन करे न त बेवस जो शहर बेवसी ऐं लाचारी सां भरियल आहे, न इन करे त बेवस सिंधी क़ौम खे के नवां ख़्याल ॾिना आहिनि, ऐं न इन करे त बेवस परमात्मा जे रंग में रची बेख़ुदीअ में अची महबूब जे दीदार जा चिट चिटिया आहिनि, ऐं न इन करे त बेवस जा शेर अनुप्रास अलंकार या तजनीस हरफीअ जी तासीर करे पढ़ंदड़नि जी दिलनि खे धड़काईंदड़ आहिनि, पर इन करे त बेवस नए युग जो निर्माता हो। बेवस कंहिं किस्सनि खे त्यागे आम ख़ासि वाक़िअनि, शयुनि, माण्हुनि ऐं जानवरनि जो चिट चिटियो प्यार ऐं मोहबत जे पेचनि खां पासीरो थी कुदरत जे गुनाहूं कारनामनि जो पट पिणु पटियो।